अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर सीरिया मेरान टीवी न्यूज़ अयां वहां सारा ज़मीन सब खाग में एक नज़र खास ख़बरुनि ते। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त इस्तीफ़ाऊं असांजे खीसे में पयल आहिनि, चरे त क़यादत जो हुकुम मिलंदो इस्तीफ़ाऊं ॾेई छॾींदासीं। सर्कुलर रेलवे बाबति सुभाणे सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराईंदासीं। ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, आइन में वाज़े लिखियल आहे। वफ़ाक़ सां लाॻापा जीअं जो तीअं आहिनि, न ख़राब थिया आहिनि न बहितर थिया आहिनि। सूबाई सलाहकार एजाज़ शाह शिराज़ी कोरोना वायरस सबबि लाॾाणो करे वियो। एजाज़ शाह शिराज़ी कोरोना सबबि 2 महीननि खां कराची जे अस्पताल में दाख़िल हो। सदस जनाज़े नमाज़ ठटे में अदा कई वेंदी। ठटो सिजावली 2 इलाइक़नि में सोग सबबि कारोबार बंद। एजाज़ शाह शिराज़ी 5 भेरा MPA चूंडियो। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां ॾुख जो इज़हार। मुल्क में क़ातिल कोरोना वधीक 56 हयातियूं गिड़काए वई। वायरस वेगे फोथी वेलनि जो अंग 8603 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3138 नवां केस ज़ाहिर। मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 4,29,280 ताईं पहुची वियो। NCOC मौजूदु 3,74,301 मरीज़ सिहतयाब थी चुका। पाकिस्तान में फाल केसनि जो अंग 46,367 थी वियो। 2,575 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी आहे। सिंध सरकार अदालती हुकुम खां पोइ डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत खे VC सिंध यूनिवर्सिटी जे उहिदे ते बहाल करे छॾियो। फतेह मोहम्मद बुरफत खे जबरी मोकल ते उमाणण वारो नोटिफिकेशन बि वापसि। मांझंद वेझो ॻोठ फ़कीरदाद खोसो में काढ़े इल्ज़ाम हेठि जवाबदार हथा ज़ाल क़त्ल। इमाम अली खोसो पिस्टल जा फायर करे ज़ुलेखा खोसो खे क़त्ल करे छॾियो। पनो आखिल में क़ौमी शाहराह ते ट्रालर ई मोटरसाइकिल में टक्कर, 1 ॼणो फोत, ॿियो ज़ख़्मी। काज़ी अहमद में ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर, 50 वरनि जो मीर कलहोड़ो फोत, ट्रक ड्राइवर गिरफ़्तार।